अस्सलाम वालेकुम याली मदद ये माण्हू जेके महांगाई के खिलाफ धरना जुलूस कंदा था वतन महांगाई 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 बिल्कुल सिंध गवर्नमेंट के तरफ को महांगाई आए पर सिंध गवर्नमेंट तो महांगाई जेका है तो होदो 5 रुपया से चढ़े थी असांजा हिते जेके दुकानदार आहिनि वापारी आहिनि उहा त असां 20 रुपया से चाढ़े था छॾनि महांगाई गवर्नमेंट सिंध तो करे थी पर उहे त थाना शे ते चाढ़नि था त असांजा दुकानदार 5 रुपया से ते था चाढ़नि हिकिड़ो सिगरेट कैप्टीन आहे जंहिंजी क़ीमत 10 रुपया खपा त बि उहो बचत बचाए थो ॾिए असांखे उहो 15 रुपया कैप्टीन तो खपे कैप्टीन जो डंडो चढ़ियो 200 रुपया आहे हिन पैकेट के 200 रुपया दुकानदारनि महांगो करे छॾियो आहे गुज़ारा खुदा जे सदके जो सिंध गवर्नमेंट महांगाई करे थी तो हेठा दुकानदार डबल ते महांगाई करे पिया था खपनि को कोन्हे हिननि खां पुछा करण वारो किथे विया माण्हू जेके आ बेली गुज़ारा खुदा जे सदके दुकानदारनि खां त पुछा कई वञे त बस तव्हां आवाम खे एतिरो छो था लुचियो ई फुरियो जो ही मथों गवर्नमेंट 10 रुपया शइ चाढ़ी आहे ऐं तव्हां उन शइ खे 30 रुपया चाढ़े महांगो करे था खपायो छो भला आख़िर केर बि पुछा करण वारो हिननि खां कोन्हे छा रुगो सिंध गवर्नमेंट त असांजूं दाऊं ऐं रड़ियूं पयूं त सिंध गवर्नमेंट महांगो कयो आहे सिंध गवर्नमेंट त महांगो कयो आहे पर हेठनि त हुननि खां ट्रिपल ते महांगो करे पिया था ग़रीबनि अवाम खे लुटनि ऐं फुरनि ऐं खसनि को बि हुननि खां पुछा करण वारो कोन्हे को कैप्टीन जो पैकेट आहे 140 रुपया खपा त बि रोज़ी जे 200 रुपया धंधो बचाए थो ॾिए रेस्की में 12 रुपया खपा त बि पैकेट रेस्की में असांखे 30 रुपया बचाए थो ॾिए हिकिड़ो पैकेट 300 रुपया धंधो थो बचाए ॾिए त 12 रुपये जाते 15 रुपया खपाए थो वञे गोल्डी पे 20 रुपया वारो खपाइण वारो 22 रुपया ख़रीद खपायो त बि बचत थो ॾिए उहो 30 रुपया खपाए थो वञे 35 रुपया खपाए थो वञे छा हुननि खां केरु पुछा करण वारो कोन्हे छा सिंध गवर्नमेंट खां त असां धरना जुलूस करे पुछा कयूं था त एॾी महांगाई आहे हुननि जे ख़िलाफ़ ऐं हेठियुनि खां केरु पुछा कोन थो करे छा जेके हिते ग़रीब अवाम खे लुटनि ऐं फुरनि पिया था दुकानदार 18 वारी शइ 20 रुपये में था ॾियनि 20 वारी शइ 50 में था ॾियनि त महांगाई थी वई आहे महांगाई बि इहा तव्हांजे अॻियूं ठही आहे महांगाई बि एतिरी त कोन्हे महांगाई जो गवर्नमेंट चाढ़े 10 रुपया ॾंडे ते या 100 रुपया ॾंडे ते त तव्हां चाढ़ियो पैकेट ते 100 रुपया था चाढ़ियो छा तव्हांखां को पुछण करण वारो कोन्हे तेल चढ़े थो 100 रुपया लीटर ते चढ़ियो आहे त हिकिड़े पासिंगर ते 400 रुपया महांगो करे छॾियो अथनि छो कोन्हे हिननि खां को पुछा करण वारो सिंध गवर्नमेंट लाइ त असां रड़ियूं कयूं पिया था याऊं ते असां सां ज़ुल्म थी करे याऊं ते दुकानदार ज़ुल्म असां सां नथा करनि ख़ुदा जो कसम आहे दुकानदारनि खां पुछा कयो वञे ऐं अदालत के ऐं सुप्रीम हाई कोर्ट के जा ऐं जेके बि हिननि में आहिनि हुननि खे अपील थो कयां गुज़ारा खुदा जे सदके कुझु दुकान वारनि लाइ बथिड़ो खणो ॾंडड़ा खणो त बाबा छो आख़िर तव्हां जो मथों ॼाण चढ़े 50 रुपया थो हेठों तव्हां चाढ़ियो 100 रुपया था मूंखे मोलायो जो कसम आहे के कंहिंखां पुछा करण वारो कोन्हे को अंधेर नगरी चइबो त राजा ॿुधंदा थी अची पियो था ॾिसूं जेको जिथे दुकानदार खे जिथे धक अचे थो उते ई हलाए पियो थो त ग़रीब अवाम त चारा परेशान थी विया आहिनि तो इन्हनि को पुछा कजी वञे दुकानदारनि को तो पुछा कयो कैबिन वारनि को पुछा कयो त आख़िर एॾियूं शइ तव्हां छो था महांगाई हलायो हीउ हिकिड़ो 10 रुपया पैकेट बचाए थो त तव्हां उन जाते 100 रुपया पैकेट खे तव्हां बचायो सफ़ा अंधेर नगरी कयो वेठा हो छा तो अपील तो कयां त इन्हनि खां बि पुछा कई वञे इहे त चोपल महांगाई था करनि ख़ुदा हाफ़िज़ नाराज़।